अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ शो में भलीकार माया राजा अल्ताफ़ अब्बासी हिते तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ॻोठ सियाल जी नारी दादू इशू ऑफिस पहुची दाहियूं आहे त मुड़ुस ससु सहुरे ऐं ॾेरनि पिणु तशदुद कयो आहे ऐं घरां कढी छॾियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त ॻोठ सियाल जी नारी दादू इशू ऑफिस पहुची दाहियूं आहे त पुट जो औलाद न थियण तूं ससु सहुरो ॾेरनि ऐं मुड़ुस पारां जेको तशदुद करे घरां कढी छॾियो आहे। धमकी ॾिना त मां पाण खे मारियां पई, पर मां मारे न पाण खे बचड़ा मूंखे छोकिरी रोई ऐं मूंखे दाऊं पई ॾियनि त तुंहिंजे न कर त ॾाढो मां सिधी घर जो कमु कंदी आहियां। जेके बि घर वारा आहिनि सभु मूंखे मारनि, मूंखे हुते जेल में हूंदा जेल में मूंखे रायो अथनि। मां हिकिड़ो ॿ चकर पाण खे ॿाहिरि ॾियण जी कोशिशि कई आहे, पर मां नथी करे सघां। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था। असांजो ब्यूरो रिपोर्टर दानिश खुश्क उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश, असांखे आगाह कजो। जी बिल्कुलु अल्ताफ़, सियालकोट जी रहवासण औरत आहे मरियम मला, चइनि न्याणियुनि जी अमड़ आहे, जेका अॼु मुड़ुस ऐं ससु सहुरनि ख़िलाफ़ु सावरनि ख़िलाफ़ु दादू इशू जी ऑफिस पहुती आहे, जिते उन एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदे उन इहो इल्ज़ाम लॻायो आहे त मुड़ुस ससु ऐं सहुरे ऐं ॾेरनि तशदुद करे उनखे घरां कढी छॾियो आहे। उनजो चवणु हुयो त जेके सावरा ऐं मुड़ुस आहे खलील मला, उहे चवनि था त पुट नथी ॼणी त असांजे कम जी न आई, ऐं ससु सहुरो ऐं जेको ॾेर आहिनि उहे चवनि था त असां पंहिंजे नौजवान जेको आहे खलील मला उनजी ॿी शादी कराईंदासीं, छो जो तो 4 न्याणियूं ॼणियूं आहिनि ऐं तो पुट जो औलाद न ॼणे ॾिनो आहे, इन करे तूं असांजे घर में न रह ऐं असांजे घर मां निकिरी वञ। उन्हनि तशदुद करे मारकुट करे उनखे कढी छॾियो आहे घरां। इन औरत मला चयो आहे त औलाद जेका आहे उहो अलाह जे तरफ़ां नेमत हूंदी आहे ऐं औलाद अलाह जे हथ में हूंदो आहे। धीउ जा पुट मां बेवस आहियां हिन सॼे सिलसिले में। हुन इहो एहतजाज कंदे चयो आहे त ॾेर मुड़ुस ऐं जेका ससु ऐं सहुरो आहिनि उहो काफ़ी अरसे खां वठी तशदुद कनि पिया, पर गुज़िरियल ॾींहुं उन्हनि तशदुद करे मारकुट करे ऐं मूंखे घरां कढी छॾियो आहे, जंहिं सबबु मां दरपदरी वारी जेका ज़िंदगी आहे उहा गुज़ारण ते मजबूर आहियां। जी अल्ताफ़।